अस्सलाम वालेकुम दोस्तों आऊं निसार अली ऐं अॼु जी वीडियो में असीं ज़िक्र कंदासीं निगत नाज़ जो। त निगत नाज़ हिकु मशहूर फनकारा कीअं बणिजी वई। त दोस्तों वीडियो शुरू कयूं था। दोस्तों निगत नाज़ जो जन्म मोरो शहर जे हिकु गरीब घराणे में थियो। निगत नाज़ नंढपिण खां ई ॾुखनि में पली। गुरबत सबब का ख़ासि तइलीम न पिराए सघी, बस हू एतिरी पढ़ियल आहे जो सिंधी पढ़ी थी वञे। निगत नाज़ पहिरियां कलामनि ते डांस कंदी हुई ऐं बाद में संदसि ड्रामनि में ऑफर थी। हिन केतिरनि ई सिंधी ड्रामनि में कमु करे पाण खूब मंझरायो। निगत नाज़ खे नंढपिण खां ई ॻाइण जो शौक़ु हुयो ऐं मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में ॻाईंदी रही, पर उन वक़्तु एतिरी मशहूर न हुई, न ई माण्हुनि खे संदसि जे बारे में का ख़बर हुई। अॻिते हली जॾहिं संदसि एल्बम मार्केट में आयो, निगत नाज़ जी आवाज़ ऐं अंदाज़ माण्हुनि खे मदहोश करे छॾियो। माण्हू निगत नाज़ जा दीवाना थी विया। पोइ त सॼी सिंध में निगत नाज़ पए थी। आख़िरकार निगत नाज़ मुमताज़ मौलाई जी शाइरी ॻाइण शुरू कई। उन खां बाद निगत नाज़ अञा बि वधीक मक़बूल थियण लॻी ऐं उन्हनि जे विच में एतिरी मज़बूत संगत थी वई जो दुनिया के वाते अंगूरियूं अची वयूं। अॻिते हली उहा संगत बि टुटी वई, जंहिंखां बाद निगत नाज़ ऐं मुमताज़ मौलाई हिक ॿिए खां अलॻि थी विया ऐं हिक ॿिए जे खिलाफ़ थी विया। दोस्तों उन खां बाद निगत नाज़ मोहम्मद असलम सां शादी कयई, जंहिंमां निगत नाज़ खे हिकु नंढड़ी आहे जंहिंजो नालो नायाब आहे। दोस्तों उम्मीद कयां थो त अॼु जी वीडियो अव्हां खे ज़रूर पसंद आई हूंदी। दोस्तों अहिड़ा ई खूबसूरत वीडियोस असां हर रोज़ आणींदा रहंदा आहियूं। उन जे लाइ असांजो चैनल सब्सक्राइब कंदा। महिरबानी।